सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण तालके जे टाउन कमेटी भान सईदाबाद जे वार्ड नंबर 2 जे ख़ाली थियल सीट ते बलदियाती इलेक्शन जी चूंड थी रही आहे, जंहिंमें 3 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं तहरीक लबैक पाकिस्तान पार्टीअ जे उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। टाउन कमेटी भान सईदाबाद जे वार्ड नंबर 2 ते नंढी ज़िमनी बलदियाती इलेक्शन लाइ वोटिंग जो अमल शुरू। वार्ड नंबर 2 में पीपल्स पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी ऐं तहरीक लबैक पाकिस्तान जा उम्मीदवार इलेक्शन विढ़ी रहिया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो वली मोहम्मद उर्फ़ ॾाॾो सोलंकी, सिंध यूनाइटेड पार्टीअ जो अली असगर सोलंकी ऐं तहरीक लबैक पाकिस्तान जो मोहम्मद अयूब मल्ला उम्मीदवार। वार्ड नंबर 2 में कुल 956 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। वार्ड नंबर 2 में 532 मर्द ऐं 424 औरत वोटर रजिस्टर थियल आहिनि। वार्ड नंबर 2 में मर्दनि लाइ 2 पोलिंग बूथ ऐं औरतुनि लाइ 1 पोलिंग बूथ क़ाइमु कयो वियो आहे। बलदियाती ज़िमनी चूंडनि लाइ सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। भान सईदाबाद में ज़िला ॼामछोड़ जे मुख़्तलिफ़ थाननि जे पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे त जीअं बलदियाती ज़िमनी इलेक्शन में को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे। जॾहिं त ही सीट मोहम्मद सिद्दीक़ मेमन जेको टाउन कमेटी भान सईदाबाद जो चेयरमैन थियल आहे, हुन गुज़िरियल बलदियाती इलेक्शन में 2 वार्डनि तां चूंड विढ़ी 2 वार्डनि तां कामयाबु थियो हुयो। हुन 1 वार्ड जी सीट ख़ाली कई हुई, जंहिं ते चूंड थी रही आहे।